नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मशहूर मज़हबी स्कॉलर ऐं नात ख़्वान जुनैद जमशेद खे मदहन खां अॼु विछड़े 3 साल गुज़री विया आहिनि। जुनैद जमशेद पॉप म्यूज़िक ग्रुप वाइटल साइज़ जी नुमाइंदगी गुलकार जी हैसियत सां पंहिंजी कैरियर जी शुरूआत कई हुई। शोहरत हासिल कई 1987 में दिल दिल पाकिस्तान जे रिलीज़ थियण खां पोइ हिन शोहरियत जी बुलंदी ते पहुची वियो। 14 अगस्त जे मौक़े ते रिलीज़ कयल गाने में मिली नगमे खे नई सुञाणप ॾिनी ऐं हिन जा म्यूज़िक एल्बम जुनैद ऑफ वाइटल साइज़, इस राह पर और दिल की बात तमामु घणो मशहूर थिया आहिनि। मशहूर ऐं स्कॉलर मौलाना तारिक जमील सां मुलाक़ात खां पोइ जुनैद जमशेद जहा मज़हब तरफ़ थियो त हिन मौसीक़ी खे अलविदा कई। नई सुञाणप में खेसि मशहूर वापारी, नात ख़्वान, स्कॉलर, टीवी मेज़बान जे रूप में ॾिठो। इन जे कपिड़नि जी ब्रांड जी डाट जूं शाखूं पूरे मुल्क में मौजूदु आहिनि। जुनैद जमशेद 7 दिसंबर 2016 ते चित्राल खां इस्लामाबाद PI जी उॾाम 600 एकड़ जे हादसे में फ़ौत थियो। वाज़ेह रहे त PI जे चित्राल खां इस्लामाबाद वेंदड़ उॾाम हवेलिया जे वेझो किरी तबाह थी वई, जंहिंमें अमले जे 5 मेंबरनि समेत समूरा 47 ॼणा फ़ौत थी विया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।